नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। हिन वक़्त कराची मां ख़बर ॾींदा हलूं त अदाकारा आयशा उमर इंकिशाफ़ कयो आहे त हिन खे कॉलेज में हिक शख़्स सां मोहबत थी हुई जेको अॼु संदसि सुठो दोस्त आहे। आयशा उमर खांगी टीवी चैनल जे हिक प्रोग्राम जी मेहमान बणी जंहिं में हिन मुख़्तलिफ़ सेगमेंट्स में दिलचस्प सवालनि जा जवाब ॾिना। आयशा उमर एतराफ़ कयो त मूंखे बि कॉलेज में मोहबत थी हुई। मुंहिंजी मोहबत हिक तरफ़ी न हुई ऐं सॼे कॉलेज खे ख़बर हुई, पर हिन जी शादी थी वई छो जो आऊं उन वक़्त शादी लाइ रज़ामंद न हुयसि। अदाकारा ॿुधायो त हिन बाबति को बि नथो ॼाणे। हिन वक़्त हू मुंहिंजो सुठो दोस्त आहे। होॾां वेब शो में आयशा उमर इंकिशाफ़ कयो त नंढपिण में पाड़ेसरी जे इल्ज़ाम हरासा कयो छो त वालिदैन हमेशा गॾु न रहंदा। हिन वधीक ॿुधायो त हिन खे प्रोफेशनल ज़िंदगी में बि पाण खां वॾे ऐं ताक़तवर मर्द तरफ़ां जिंसी तौर ते हरासा कयो वियो ऐं इहे सिर्फ़ हिकु भेरो न थियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।